अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सभु पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध जे 3500 अरब रुपयनि खां वधीक जी बजट कुझु देर में पेश कई वेंदी। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट पेश कंदो। सूबाई काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 10% ताईं इज़ाफ़े जो इम्कान। सूबे जे ख़ैर तरक़ियाती ख़र्चनि लाइ 2560 अरब रुपया रखण जी तजवीज़। नए माली साल जे तरक़ियाती बजट में का बि नई स्कीम शामिल न करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर चयो आहे त बजट में हर तबिके जो ख़्यालु रखियो वियो आहे। पीपी क़यादत जी रहनुमाईअ में अवाम जी ख़िदमत कंदासीं। क़ौमी असेंबली जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर ऐं पीटीआई अॻवान आतिफ़ ख़ान आमू साम्हूं। बजट इजलास दौरान सख़्त जुमलनि जी ॾेवट हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबरनि विच में पई। ॿिन्ही खे चुप करायो। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर चयो आहे त अरिड़हीं तरमीम ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। NFC मुक़दस किताब नाहे जंहिं ते नज़रसानी न थी सघे। PTI वारनि सां जेको कुझु थिए पियो उहो मकाफ़ाती अमल आहे। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त नवाज़ लीग ॾुखे वक़्त में मईशत खे संभालियो। IMF सां मामला ते न थियनि हा त ख़दशो हो त मुल्क डिफ़ॉल्ट थी वञे हा। बजट में अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। मुख़ालिफ़ बि तारीफ़ पिया कनि। कुझु माण्हुनि खे तनक़ीद जी आदत हूंदी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत FBR में सुधारा आंदा आहिनि। शुगर मिल्स वारा घटि प्रोडक्शन ॿुधाए टैक्स चोरी कंदा हुआ। टैक्स वसूलीअ जे निज़ाम खे शफ़ाफ़ ऐं बहितर बणायो वियो आहे। अमेरिका ईरान जी सामुंडी नाकाबंदी ख़त्म करे छॾी। ईरानी तेल खणी वेंदड़ टियों सामुंडी टैंकर अमरीकी नाकाबंदीअ मां निकिरी वियो। तेल बरदार जहाज़नि जी निगरानी कंदड़ वेबसाइट टैंकर्स ट्रेकर्स पारां तस्दीक 2 महीननि खां अमरीकी नेवी ईरान तरफ़ ईंदड़ जहाज़नि खे रोकियो वेठी हुई। अमेरिका ऐं ईरान विच में मुआहिदे ते सयूं जुमे जे ॾींहुं थींदियूं। तक़रीब स्विट्ज़रलैंड जे सियाहती मार्ग बर्गनस्टाक में थींदी। स्विट्ज़रलैंड जे परॾेही विज़ारत तस्दीक करे छॾी। स्विट्ज़रलैंड अमेरिका ईरान पाकिस्तान ऐं क़तर विच में राब्ता जारी। मुआहिदे ते सयूं पाकिस्तान जी मेज़बानीअ में थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे आला सतही वफ़द समेत स्विट्ज़रलैंड रवानो थींदो। कोरवा में परणे लाइ निकिरी वियल औरत जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि वेगी धीउ क़तल। ॻोठ सिजावल ख़ासकेली में जवाबदार पंहिंजे नौजवान भाइटी आमना ख़ासकेली खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार जे हमले में भाउ अमीर बख़्श, भाॼाई शाहरुख ऐं औरत ज़रीना ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी। ज़रियनि मूजिबि औरत शाहरुख ज़ाल अमीर बख़्श 1.5 महीनो अॻु घरां निकिरी वई हुई, जंहिंखे राडूणे ज़रिए 2 ॾींहं अॻु वापसि करायो वियो हुयो। वेगी माउ जी सहूलतकारी करण जे इल्ज़ाम हेठि नारीअ खे चाचे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार पोड़ो ख़ासकेली खे कुहाड़ीअ समेत गिरफ़्तार करे वरितो।